अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भली कार। अॼु पाण पढ़ंदासीं मैकेनिज़्म ऑफ ब्रीथिंग। साह खणण जो अमल या साह जेको आहे उहो कहिड़े तरीक़े सां खॼंदो आहे। साह खणण जो अमल जेको आहे उहो ॿिनि स्टेप में ॿिनि हिस्सनि में विरहायल हूंदो आहे। हिकिड़ो इंस्पायरेशन जंहिं साह जो अंदरि खणणु, ॿियो एक्सपायरेशन साह जो ॿाहिरि खणणु या हवा जो ॿाहिरि कढणु। इंस्पायरेशन या साह जो अंदरि खणणु, उन दौरान छा थींदो आहे? उन दौरान हवा जेको आहे उहो फेफड़नि जे अंदरि दाख़िल थींदी आहे प्रेशर जे डिफरेंस जे करे। प्रेशर जो डिफरेंस कीअं हूंदो आहे? जेको ॿाहिरि एटमॉस्फेरिक प्रेशर हूंदो आहे उहो वधीक हूंदो आहे ऐं जेको अंदरि जेको आहे उहो प्रेशर घटि हूंदो आहे। उन करे हवा तकड़ी अंदरि दाख़िल थींदी आहे। उन खां सवाइ हिकिड़ा मसल्स हूंदा आहिनि जिन खे इंटरकोस्टल मसल चइबो आहे ऐं ॿियो डायफ्राम। इहे ॿई छा थींदो आहे? कॉन्टेक्ट कंदा आहिनि। जंहिंमें इंटरकोस्टल मसल कॉन्टेक्ट कंदा आहिनि त उहे अपवर्ड ऐं फॉरवर्ड, थोरो मथे जी तरफ़ ऐं ॿाहिरि जी तरफ़, जिस्म खां ॿाहिरि ॾांहुं जेको आहे उहो मूव कंदा आहिनि, हरकत कंदा आहिनि। ऐं उन खां सवाइ डायफ्राम जेको आहे उहो कॉन्टेक्ट करे बिल्कुलु हेठि हली वेंदी आहे, फ्लैट या सिधी पोज़ीशन में, बिल्कुलु सिधी न, सिधे खां थोरो जेको आहे उहो थोरो घटि सिधी जेका आहे उन पोज़ीशन में हली वेंदी आहे ऐं उन जे नतीजे में अंदरि जेको आहे न जॻह ठहंदी आहे जंहिं करे फेफड़ जेको आहे उहो हवा सां भरिजी वेंदा आहिनि। हे डायग्राम था ॾिसूं, हे लंग्स, हिकिड़ो ही ॿ लंग्स आहिनि। उन खां पोइ ही डायफ्राम आहे। डायफ्राम ॾिसो तक़रीबन सिधी पोज़ीशन में थोरो जेको आहे उहो मथे हिते उभरियल आहे। उन खां सवाइ तक़रीबन ही जेको आहे उहो सिधी पोज़ीशन में, त ही डायफ्राम जेको आहे हिन पोज़ीशन में कॉन्टेक्ट कंदी आहे। उन खां सवाइ ही जेके ॿई लंग्स हूंदा आहिनि उहे रिब्स या पासराटिन जे अंदरि पियल हूंदा आहिनि, सेफ पियल हूंदा आहिनि। ही जेके पासराटियूं हूंदियूं आहिनि इन्हनि खे प्रोटेक्ट कंदियूं आहिनि। पासराटिन जे विच में, हिन रिब्स जे विच में हिकिड़ा मसल्स हूंदा आहिनि, उन्हनि खे इंटरकोस्टल मसल चइबो आहे। ॿिनि क़िस्मनि जा इंटरकोस्टल मसल हूंदा आहिनि, हिकिड़ा अंदरी साइड ते ऐं हिकिड़ा ॿाहिरीं साइड ते। जेके ॿाहिरीं साइड वारा हूंदा आहिनि उन्हनि खे एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल चइबो आहे। जेके अंदरी साइड वारा हूंदा आहिनि उन्हनि खे इंटरनल इंटरकोस्टल मसल चइबो आहे। ही ॿिन्ही क़िस्म जे ही जेके मसल आहिनि इहे कॉन्टेक्ट कंदा आहिनि। कॉन्टेक्ट दौरान ही जेके रिब्स ऐं जेके ही मसल्स आहिनि उहे थोरा मथे जी तरफ़ ऐं थोरा ॿाहिरि जी तरफ़, जिस्म खां थोरो अॻियां जी तरफ़ जेको आहे उहो मूव कंदा आहिनि। जंहिंजे नतीजे में छा थींदो आहे? हवा जेका आहे उहा तकड़ी फेफड़नि जे अंदरि दाख़िल थींदी आहे, फेफड़ हवा मञा भरिजी वेंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां साह जो जेको आहे उहो अंदरि साह खणिबो आहे। उन खां पोइ एक्सपायरेशन में छा थींदो आहे? हवा जेका आहे उहा तकड़ी ॿाहिरि निकिरंदी आहे। ॿाहिरि कीअं निकिरंदी आहे? अंदरि जेको आहे उहो प्रेशर वधी वेंदो आहे ऐं जेको ॿाहिरि जो प्रेशर हूंदो आहे उन जे मुक़ाबले में अंदरि जेको आहे उहो प्रेशर वधी वेंदो आहे। तंहिं करे प्रेशर डिफरेंस जे करे, प्रेशर जे फ़र्क़ जे करे हवा अंदरां खां ॿाहिरि ॾांहुं मूव कंदी आहे। उन खां सवाइ एक्सपायरेशन दौरान जेके इंटरकोस्टल मसल हूंदा आहिनि उहे रिलैक्स कंदा आहिनि। रिलैक्स दौरान छा थींदो आहे? इहे डाउनवर्ड, अंदरि जी तरफ़, डाउनवर्ड हेठि तरफ़ एंड इनवर्ड, अंदरि जी तरफ़ जेको आहे इहे हरकत कंदा आहिनि, जंहिंजे करे फेफड़नि ते प्रेशर पवंदो आहे ऐं उहो फेफड़ जेको आहे उहो हवा मञा ख़ाली थी हवा ॿाहिरि कढंदा आहिनि। ऐं जेॾीमहिल ही जेको डायफ्राम रिलैक्स थींदो आहे उन महिल हिन जो डोम या गुंबद जहिड़ो ई शिकिल थी वेंदी आहे, डोम शेप थी वेंदो आहे, या गुंबद जेको मस्जिदनि जे मथां या हिन जे दरगाह जे मथां गुंबद ठहियलु हूंदो आहे उन जहिड़ी शिकिल थी वेंदी आहे। जीअं हिन तस्वीर में ॾेखारियल आहे बिल्कुलु ई कर्व थी वियो। पहिरीं तस्वीर में जेॾीमहिल इंस्पायरेशन महिल ॾिठो त उन महिल हीउ सिधी पोज़ीशन में हलियो वेंदो आहे ऐं जंहिंमहिल हीउ रिलैक्स थींदो आहे एक्सपायरेशन दौरान त हीउ डोम या गुंबद शेप जहिड़ो जेको आहे न उहो थी वेंदो आहे। उन खां सवाइ जेके रिब्स या पासराटिन जे अंदरि जेके मसल्स हूंदा आहिनि जिन खे इंटरकोस्टल मसल चइबो आहे, इहे बि रिलैक्स थींदा आहिनि। रिलैक्स दौरान जेके रिब्स आहिनि ऐं इहे जेके मसल आहिनि उहे अंदरि जी तरफ़ ऐं हेठि तरफ़ मूव कंदा आहिनि, जंहिंजे करे जेको लंग्स ते प्रेशर पवंदो आहे, लंग्स जेके आहिनि उहे ख़ाली थी वेंदा आहिनि, हवा जेका आहे पंहिंजी ॿाहिरि कंदा आहिनि। लंग कैपेसिटी, फेफड़नि जी जेका हवा खणण जी गुंजाइश हूंदी आहे उहा केतिरी हूंदी आहे? टोटल एवरेज लंग कैपेसिटी ऑफ एडल्ट ह्यूमन इज़ अबाउट 5 लीटर। जेका एवरेज फेफड़नि में हवा खणण जी गुंजाइश हूंदी आहे उहा 5 लीटर हूंदी आहे। नॉर्मल जेॾीमहिल ब्रीथ कबो आहे, जेॾीमहिल जंहिं टाइम ते को एक्सरसाइज़ कोन पियो करे, रिलैक्स नमूने सां वेठो आहे, उन वक़्तु जेको साह खणिबो आहे त उन में 500 ml जेका हवा हूंदी आहे या 1/2 लीटर जेका हवा हूंदी आहे उहा अंदरि दाख़िल थींदी आहे, एतिरी ॿाहिरि निकिरंदी आहे।
त नॉर्मल ब्रीथ दौरान जेको इहो हवा एतिरी अंदरि दाख़िल थिए थी या ॿाहिरि निकिरे थी, इन खे टाइडल वॉल्यूम चइबो आहे। उन खां सवाइ जंहिं महिल एक्सरसाइज कबी आहे, जिस्मानी वर्जिश वग़ैरह कबी आहे, का रांदि वग़ैरह रहिबी आहे जंहिंमें जिस्म जेको आहे उहो थकल हूंदो आहे, वधीक एनर्जी खपंदी आहे, उन महिल ज़ोर सां साहु खयो वेंदो आहे। त जंहिं महिल ज़ोर सां साहु खयो वेंदो आहे त उन महिल जेका हिकिड़े वधि में वधि एतिरी हवा दाख़िल थी सघे थी, उहा फेफड़नि जे अंदरि दाख़िल थींदी आहे ऐं ॿाहिरि निकिरंदी आहे। त उहा तक़रीबन 4 लीटर ताईं हवा हूंदी आहे ऐं इन 4 लीटर जी मिक़दार खे जेका वधि में वधि हवा जेका ज़ोर सां खई वेंदी आहे, अंदरि दाख़िल थींदी आहे, ॿाहिरि निकिरंदी आहे, इन खे वाइटल कैपेसिटी चइबो आहे। उन खां सवाइ हाणे वाइटल कैपेसिटी जेका उहा 4 लीटर आहे ऐं जेका एवरेज लंग कैपेसिटी जेका हिकिड़ी नॉर्मल जेका लंग कैपेसिटी जेका हवा खणण जी आहे उहा 5 लीटर आहे। त बाक़ी जेको 1 लीटर बचे थो, उहो 1 लीटर जेको आहे उहो फेफड़नि में मौजूदु हूंदो आहे। 1 लीटर जो हुजणु जेको आहे उहो फेफड़नि जे लाइ लाज़मी आहे। जेकॾहिं 5 लीटर हवा ॿाहिरि निकिरी वञे त लंग्स जेको आहे उहो कोलैप्स थी पाण में गॾिजी डैमेज थी वञनि, उहे कमु करणु छॾे ॾियनि। तंहिं करे 1 लीटर जेका हवा आहे उहा फेफड़नि में हमेशह मौजूदु रहंदी आहे, उनखे रेज़िडियल वॉल्यूम चइबो आहे। हीअ हवा 1 लीटर ताईं मौजूदु रहंदी आहे, पर इहा चेंज थींदी रहंदी आहे। जेका ॿाहिरीं हवा ईंदी आहे उन मंझां कुझु जेका हवा आहे उहा पुराणी खे ॿाहिरि कढी छॾींदी आहे ऐं जेका नई हवा आहे उहा रहंदी आहे, पर जेको मिक़दार आहे उनजो उहो 1 लीटर ताईं हूंदो आहे। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।